नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर में एहतराम रमज़ान क़ीमतनि ते कंट्रोल करण ऐं कोरोना SOPs ते अमल कराइण लाइ असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि पारां इहे कार्रवायूं डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह जी हिदायतनि ते कयूं वयूं, जीअं भलारे महीने दौरान अवाम खे रिलीफ ॾेई सघिजे। डिप्टी कमिश्नर मटियारी सईद मुर्तज़ा अली शाह रमज़ान शरीफ़ जे आख़िरी ॾहाके दौरान अवाम खे हथरादू महांगाई खां रिलीफ ॾियण लाइ रेवेन्यू ऑफिसरनि खे बाज़ारनि जा दौरा जारी रखण सां गॾु SOPs जी खिलाफ़ वर्ज़ी ते सख़्त क्रैकडाउन जी हिदायतूं ॾींदे चयो त कोरोना जी टीं लहर इंतिहाई ख़तरनाक आहे। हिन वापारी बिरादरी खे मुक़रर वक़्तनि ते कारोबार करण ऐं ख़रीदारी करण, अवाम जी रश न थियण ॾियण, SOPs ते हर सूरत हाल में यकीनी बणाइण ऐं खिलाफ़ वर्ज़ी जी सूरत हाल में इंतज़ामी अमलदारनि खे फौरी तौर दुकान सील करण जी हिदायत ॾींदे अवाम खे ईद सादगी सां मल्हाइण जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।